सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इंसान जो जन्म, ये हकीकत में इंसानियत जो जन्म हूंदो आहे, उन मालिक असां सभिनी इंसाननि खे इंसान बणाए करे मोकिलियो आहे ऐं इंसान बणाए उन असांखे हिकिड़ो फर्ज या दायित्व ॾिनो आहे त इंसान बणिजी करे इंसानियत खे बणायो। इन करे असां इंसान जेके बि आहियूं, पर हर हिकु जीव, ख़ासि करे इंसान जेके बि आहियूं, उन्हनि सभिनी जो सब खां वधि अगर कोई प्यार या चाहत हूंदी आहे त उहा पंहिंजे ॿारनि सां हूंदी आहे। असां पंहिंजे ॿारनि सां सब खां वधि प्यार कंदा, न सिर्फ पंहिंजे ॿारनि सां, पर हर हिकु ॿार सां प्यार कंदा आहियूं। उनजो कारण सिर्फ इहो हूंदो आहे त असां पंहिंजे फर्ज़नि ते पूरा उतरूं ऐं असां पंहिंजे ॿारनि सां एतिरो त प्यार कंदा आहियूं जो जीअं ई ॿार जो सिर्फ सोचींदा आहियूं या अमल में ईंदो आहे, तॾहिं बि पंहिंजी ज़िंदगी उन्ही खे ॾेई छॾींदा आहियूं। इन करे असां ॾिसंदा आहियूं जॾहिं असां सिर्फ ॿार करणु सोचींदा आहियूं इंसान, ऐं अॼु बि ॿारनि में इहा आम चवणी हूंदी आहे त असां हाणे ॿार जो प्लान कंदासीं या कयूं था। कॾहिं पुछबो आहे ॿार चवंदा हाणे प्लान कयूं था। हक़ीक़त में इहा हिकिड़ी तमामु पुराणी परंपरा आहे, छाकाणि त असां इंसाननि खे शुरू खां पतो हूंदो आहे त असां जेतिरो थी सघे असां ॿार खे बहितर कयूं। इन करे पुराणे दौर में इहे सभु हिकिड़े क़िस्म ॼण कोर्सेस हूंदा। भाई ॿार जी प्लानिंग जेको बि करे, अॻ में पंहिंजी प्लानिंग करे, यानी पंहिंजा गुण, संस्कार, इख़लाक, किरदार, उहे सभु बणाए। छाकाणि त जीअं ॿार जी तयारी थींदी, उनखां अॻ में जहिड़ी सोच पंहिंजी हूंदी, तहिड़ो ई ॿार पैदा थींदो। इहा शुरू खां असांजे धर्म में रही। इन करे जॾहिं बि ॿार जी का ॻाल्हि ईंदी त पोइ उन्हनि खे ॿिन्ही खे या कंहिं आश्रम में मोकिलियो वेंदो, कंहिं सेंटर ते मोकिलियो वेंदो, कंहिं गुरुकुल में मोकिलियो वेंदो, कंहिं मंदर में मोकिलियो वेंदो, गुरु जी शरण में मोकिलियो वेंदो, जे उन माहौल में रही करे वो पंहिंजी नेचर, पंहिंजी आदतुनि, पंहिंजो पाण खे बहितर करणु।
छाकाणि त जहिड़ी आदत माउ पीउ जी हूंदी उहा ई ॿार में ट्रांसफर थी